अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्श तव्हां सां गॾु आहियां हिकु नए उनवान सां गॾु। ऐं अॼोको असांजो उनवान आहे, मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधाए चुको हुयुसि त हाणे जेको असां उनवान रखंदासीं उहो क्लास वाइज़ रखंदासीं, त जीअं असां पंहिंजो मुकम्मल पढ़ी सघूं त कहिड़ी क्लास में कहिड़ो मतन आहे ऐं कहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि ऐं कहिड़ा किरदार आहिनि, उन्हनि जे तहत असां हलंदा रहंदासीं त असां बहितर नमूने सां सम्झी सघंदासीं ऐं बहितर नमूने सां उन शयुनि खे पढ़ी सघंदासीं ऐं सम्झी सघंदासीं, जीअं असां ख़बर पवे त असां आईंदा छा पढ़ण वारा आहियूं ऐं कहिड़ियूं हलंदियूं। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो हुयो त हाणे असां उन सां गॾोगॾु मश्क बि रखंदासीं। मां अॼु मश्क बि रखी आहे ऐं उन मश्क अॼोके लेक्चर खे गौर सां ॿुधिजो, जीअं तव्हां उन मश्क जा सवाल बहितर नमूने सां ॾेई सघो। उहे तारीख़ी किरदार, उहे तारीख़ी शख़्सियतूं जेके सिंध सां, वतन सां, मुल्क सां, पाकिस्तान सां सिलहाड़ियल आहिनि या जिन जूं ख़िदमतूं हिन मुल्क लाइ तमामु घणियूं आहिनि, उन्हनि खे असांजे दर्सी किताबनि में यादि कयो वेंदो आहे। ऐं इन्हनि दर्सी किताबनि जे बुनियाद जेतिरी ॼाण ई असां हिते खणी ईंदा आहियूं, जीअं असांखे इब्तिदाई ॼाण हुअणु घुरिजे ऐं जेकॾहिं इम्तिहान ईंदो त कीअं ईंदो ऐं कहिड़े नमूने सां अची सघे थो ऐं कहिड़ी कहिड़ी इंफॉर्मेशन लाज़मी आहे जेका असांखे पढ़णु घुरिजे। अॼु अहिड़ियूं ई क्लास 6 जा जेके शख़्सियतूं ऐं किरदार आहिनि, उहे सभु मां खणी आयो आहियां ऐं उन्हनि जी इंतिहाई मुख़्तसिर बायोडाटा हिते मां तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि ऐं उन ते पढ़ंदासीं, उन खे सम्झंदासीं ऐं उन्हनि जा वरी मश्क ऐं हल बि कंदासीं। साॻिए मश्क जो हल बि अॼोके लेक्चर में असां वटि मौजूदु आहे। इन जो हल बि बिल्कुलु दुरुस्त नमूने सां मौजूदु आहे त जीअं असां अॻिते पढ़ूं ऐं पढ़ी सघूं ऐं सम्झी सघूं। अचो त असां पंहिंजे इन्हनि किरदारनि ते अचूं, जीअं अॻिते हली असां ख़बर पवे त कहिड़ा किरदार आहिनि जेके क्लास 6 ते रखियल आहिनि। सूर्य बादशाह साईं, सूर्य बादशाह 13 सफ़र 1327 हिजरी मुताबिक़ 4 मार्च ईस्वी 1909 ते ख़ैरपुर मीरस जे भरिसां पीर ॻोठ में जनम वरितो। हाणे हीउ जेको पहिरियों किरदार आहे, असां वटि शख़्सियत आहे, तारीख़ी शख़्सियत आहे, इन सूर्य बादशाह जी बहादुरीअ खां, सूर्याईअ खां केरु वाक़िफ़ न हूंदो। सभु जा सभु वाक़िफ़ आहिनि। जेके बि असां वटि अदीब आहिनि, असांजा दोस्त आहिनि, असांजा जेको सुॼाण आहिनि, असांजा शागिर्द आहिनि, सूर्य बादशाह जी हशमत खां, सूर्य बादशाह जी बहादुरीअ खां, सूर्य बादशाह जी जुरत खां हर हिकु वाक़िफ़ आहे। असुल नालो सैयद मोहम्मद सबगतुल्लाह शाह आहे। हिन गादीअ जो सिलसिलो संदन ॾाॾे सैयद मोहम्मद राशिद सां मिले थो, जंहिंखे रोज़धणी बि सॾींदा आहिनि। हाणे असां वटि जेके राशिदी ख़ानदान वारा आहिनि, उहो राशिदी ख़ानदान सैयद मोहम्मद राशिद सां मिले थो ऐं सैयद मोहम्मद सबगतुल्लाह शाह जेको सूर्य बादशाह हो, उन जो जेको आहे ॾाढो आहे सैयद राशिद मोहम्मद शाह साहब। सैयद मोहम्मद राशिद जो औलाद राशिदी ख़ानदान सां सॼी सिंध में सुञातो वञे थो। इहे बुज़ुर्ग हज़रत इमाम मूसा काज़िम जो औलाद आहिनि। जेका तारीख़ मिले थी, इन जी जेका निस्बत मिले थी वञी, उहा हज़रत इमाम मूसा काज़िम सां मिले थी। उतां खां पोइ जेके असांखे हींअर ताईं मौजूदु आहिनि राशिदी ख़ानदान वारा, उन्हनि जो तालुक़ आहे। संदन वॾे सैयद अली मकी इस्लाम जी तबलीग ख़ातिर सिंध में अची सेवण लॻ ॻोठ लकी अॻूणो ज़िलो दादू ऐं हाणोके ज़िले जामशोरी में रिहाइश इख्तियार कई। इन करे उहे लकियारी सादात सरबा आहिनि। हाणे इहो यादि रखणु घुरिजे त हाणे जेकॾहिं सवाल अचे त जेको आहे सो सैयद अली मकी कहिड़े इलाइक़े में आयो, त असां चवंदासीं त मौजूदा ज़िले जामशोरी में अचे रिहाइश अख्तियार कई। लकी ज़िले दादू में चइबो, छाकाणि त हाणे जेका मौजूदा फिज़िकली जेका हैसियत आहे उहा लकी ॻोठ जी, उहा ज़िले जामशोरी में अचे थी, न की जेको आहे सो दादूअ में अचे थी। इन खे जेको आहे सो सम्झणु घुरिजे त कहिड़ी शइ आहे, उनखे वधीक अहिड़े नमूने सां असां करे सघूं था। उहे सादात कहिड़ा सादात आहिनि? जेको आहे सो लकियारी सादात आहिनि, जेके लकीअ सां निस्बत आहे इन्हनि जी।
सूर्य बादशाह अञा 13 सालनि जो हो त संदसि वालिद शाह मर्दान शाह अव्वल वफ़ात करे पियो। सूर्य बादशाह साईं सबगतुल्ला शाह साहब जेको नंढो हुयो उहो या नंढड़ी उम्र जो अञा 13 सालनि जी उम्र जो हुयो त वफ़ात करे पियो। संदसि वालिद जो वफ़ात कयो। अंग्रेज सरकार नंढड़े उम्र वारे पीर साईं पागारे खे पाण ॾांहुं राग़िब करण लाइ, छाकाणि त सैयद मर्दान शाह साहब अंग्रेज़नि जे रोब ऐं दबदबे अंग्रेज़नि जी जेको आहे सो चाल हुई उन में न अची सघियो हुयो, छाकाणि त हिननि जो पंहिंजो हिकु रोब हुयो, पंहिंजो दबदबो हो, पंहिंजी जवाल हो, पंहिंजो हशमत हुई, पंहिंजी पग हुई ऐं पंहिंजी जेको आहे सो पीरी फ़क़ीरी हुई। उन फ़क़ीरीअ में उहे ॾाढो कोन अची सघिया हुआ ऐं कोशिश कंदा हुआ त कहिड़ी बि रीत इन्हनि जेके पीर पागारा आहिनि इन्हनि खे जेको पंहिंजो मुतीब कजे। जॾहिं सैयद मीरा मोहम्मद शाह साहब अव्वल गुज़ारे वियो त उनखे अंग्रेज़नि खे वज मिलियो त छो न जेको आहे सो सैयद सबगतुल्ला शाह साहब जेको नंढड़ो आहे उमिरि जो, शायदि असांजे जेको आहे सो चाल में अची वञे ऐं जेको आहे सो ही असांजा जेको लक़ब अलकाब क़बूल करे ऐं जेको आहे सो असांजे मुतीब थी वञे। पर इहे कोन थियो, छाकाणि त हू जेको आहे सो बहादुर पीर जो बहादुर पुट हो ऐं बहादुर ख़ानदान सां ताल्लुक़ रखंदड़ हो ऐं बहादुर जी निस्बत आहे, जंहिंजे करे वो हमेशह पंहिंजे अदायत रहिया ऐं पंहिंजे जुरत ऐं जोश में का बि जेको आहे सो हेठाई क़बूल न कई। इन करे अंग्रेज सरकार इन नंढड़ी उम्र वारे पीर पागारे खे पाण ॾांहुं राग़िब करण लाइ ख़िताब ऐं तलवार ॾियण जी आछ कई। उन्हनि आछ कई त अचो असां तव्हांखे ख़िताब बि ॾियूं था, असां तव्हांखे तलवार ॾियूं था त तव्हां जीअं घणे खां घणा असांजा जेको आहे असांजे लाइ जेको आहे सो तव्हां कमु कयो। पर पीर साईं पागारे उन्हनि खे इनकार कयऊं ऐं चयूं त असां लाइ पीर पागारो जो ख़िताब ई काफ़ी आहे, जेको अॼु ताईं जीअं जो तीअं असांजी सिंध में पीर पागारनि जे लाइ मुक़रर आहे ऐं क़ाइम ऐं दाइम आहे। अॼु ताईं असां उन्हनि खे पंहिंजे मुर्शिदनि मंझां मञींदा आहियूं त पीर पागारो जेको आहे उहो हिकिड़ो जोश जलाल वारो ऐं जदोजहद ऐं जाखोड़ी ऐं जुरतमंदाना नाले जो नालो आहे। अहिड़े नमूने सां जेको आहे 26 मार्च ईस्वी 1930 ते खेनि हथियार रखण जे बहाने गिरफ़्तार करे वियो। हाणे जॾहिं इहा चाल उनजी कामयाब कोन थी, चाल कहिड़ी चाल इहा हुई त कंहिं बि रीत पीर पागारे वारनि खे पंहिंजे मुतीब कजे। पर साईं सबगतुल्ला शाह साहब त हुनखे सिधो जवाब ॾेई छॾियो। जवाब ॾेई छॾियईं त पोइ हुननि बहाना हीला वसीला ॻोल्हण कयो, बहाना ॻोल्हण कया ऐं संदन हथियार रखण जे बहाने साईं खे गिरफ़्तार कयो। साईं खे जॾहिं गिरफ़्तार कयो वियो त केतिरियूं जेको आहे उन्हनि ते जेको आहे ॾुखियाइयूं पेश आयूं, पर कुझु ई वक़्त में साईं वारनि खे वरी आज़ाद बि कयो वियो त जीअं उन ते को केस कोन थी सघियो, को जेको आहे साबित कान थिया त साईं खे आज़ाद पिणु कयो वियो। इन करे पीर साईं पागारे पंहिंजो जॾहिं जेल में हुयो उन दौरान हिकिड़ो किताब लिखियो। उन किताब में हीअ ॻाल्हि वाज़े लिखियई त चयई त पीर साईं पागारे जो किताब इंसान ग़ुलाम थियण लाइ पैदा न थियो आहे, इंसान ग़ुलाम थियण लाइ पैदा न थियो आहे। आज़ादी जो ताल्लुक इंसान सां ईअं आहे जीअं दिलि जो दिमाग़ सां, दिलि जो दिमाग़ सां, रत जो रगुनि सां ऐं फिफड़नि जो साह सां। बहितर मौत मुल्क तां क़ुर्बान थियण आहे। हाणे इहा हिकु वॾी जेको स्टेटमेंट हुई ऐं वॾो जेको आहे सो हो त हिकिड़ो पीर पागारो जेको हो उहो पंहिंजे क़दमनि ते पंहिंजे इरादनि ते अटल रहियो, साबित क़दम रहियो। तॾहिं बि उन जेको आहे सो उनजी ग़ुलामी क़बूल कोन कई। ग़ुलामी खां बहितर आहे त असां जेको सो पंहिंजे मुल्क तां पंहिंजे वतन तां क़ुर्बान थी वञूं। ठीकु आहे। इन करे जॾहिं पीर साईं पागारो आज़ाद थियो जेल मां त उहो हिकु दफ़ो ॿीहर वरी वियो, वञी जेको आहे सो उमरो हज करे आयो। हज खां मोटी आयो, हज खां मोटी आयो त हिकु भेरो ॿीहर साईं पीर सां पागारे पंहिंजे मुरीदनि खे तलकीन करणु शुरू कई, उन्हनि खे तबलीग करणु शुरू कई, उन्हनि खे चङाई ऐं भलाई जे कम में राग़िब कयो ऐं इहा पिणु तरग़ीब कंदो रहियो त हक़ ऐं सच जी ॻाल्हि ते विढ़णु जाइज़ आहे ऐं कंदा रहिया। अहिड़ी रीत हिकु भेरो ॿीहर खेनि ईस्वी 1941 में गिरफ़्तार कयो। हाणे इहा जेका हलचल हुई हुर तहरीक जंहिंखे असां चऊं था, इहा बि इतने जे ज़माने में आहे, उतां खां शुरू थियल आहे। इहा हलचल हुई, इन हलचल में जेको आहे सो केतिरा ई जेको आहे सो हुर मारिया विया,
केतिरनि खे जेको साड़ियो वियो, केतिरनि ॻोठनि खे जेको तबाह बर्बाद कयो वियो, केतिरनि एतिरे क़दुरु जो साईं वारो जो पंहिंजो बंगलो जेको आहे उन खे डायनामाइट यानी बमनि सां उॾायो वियो त जीअं कंहिं नमूने का निशानी न बची सघे जेका असां ख़तमु कयूं। पर उन जे बावजूदि जेका हक़ ऐं सच हूंदो आहे उहो सदा उते रहणो आहे, उहो कॾहिं ख़तमु न थियणो आहे। तंहिंजे करे उन सदाउनि में, उन सचनि, उन सचाईअ में जेको कुझु बि न थियो। ऐं उहे जेके सचा हुया, उहे सचार हुया, उन्हनि सभिनी खे भले अज़ियतूं आयूं, भले जेको ॾुखियाई आयूं, भले जेको पीड़ाऊं आयूं, उन्हनि पीड़ाउनि में, उन्हनि अज़ियतुनि में, उन्हनि ॾुखाइनि खे उन्हनि बर्दाश्त कयो, पर कॾहिं बि पोइ ते क़दम न कयूं। ईअं ई थियो त 20 मार्च ईस्वी 1943 ते खेसि सूरी चाढ़े शहीद कयो वियो। पीर साईं पगार सतपुतला शाह साहब खे जेको सूर्य हुयो, जेको बहादुर हो, जेको निडर हो, उनखे 20 मार्च ईस्वी 1943 ते खेसि सूर्य चाढ़े शहीद कयो वियो। जॾहिं खेसि शहीद कयो वियो त वॻोड़ अञा वधी विया। जॾहिं वॻोड़ वधी विया त पोइ केतिरनि ई माण्हुनि जेको आहे सो उन्हनि ते अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ थी विया, ऐं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ थी विया त उन्हनि ते वरी पोइ मार्शल लॉ लॻी। मार्शल लॉ कहिड़ी तारीख़ लॻी? 1 जून ईस्वी 1943 धारे हुरनि जे इलाइक़नि में जिथे जिथे हुर हुया, जिथे जिथे हुर हुआ, उन्हनि में लागू कयो वियो, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो, उन्हनि खे फटका हया विया, उन्हनि खे जेलनि में बंदि कयो वियो। केतिरनि खे त एतिरो ई उंद्रमान बेट यानी कि जेको हिंदुस्तान जो खारे पाणी जो इंतहाई खारो ख़राब पाणी जो जेको बेट आहे, उन बेट ते ॿधो वियो, उन ते गिरफ़्तार उते कैद कयो वियो त जीअं उतां अची वापसि न सघनि। अहिड़ी रीत इहा जिदोजहद हलंदी रही अॻिते। ऐं उन्हीअ खे उहे जेके बि लोढ़ा हुया, लोढ़नि में जेके कैद कया विया, उन्हनि खे ॿाहिरि निकिरण न ॾींदो, मुकमल कैद कया विया हुया। पर जीअं पाकिस्तान आज़ादु थियो, पाकिस्तान ठहियो, उन खां पोइ हिकु भेरो 4 फरवरी 1952 ते पीर साईं पगारो जेको हुयो, सैयद शाह मर्दान शाह सानी जेको हाणे वेझर में गुज़ारे वियो आहे, उहो 7 गादी नशीन गादी ते वेठो। 7 गादी नशीन, 8 हाणे असां वटि साईं वेठो आहे, उहो 8 गादी नशीन आहे। 4 फरवरी ते जॾहिं थियो त उन सां गॾोगॾु साईं जॾहिं गादी नशीन थी वेठो त उन में जेके बि उहे लोढ़ा हुया, उन सभिनी खे टोड़ियो वियो, उन ख़तमु कयो वियो ऐं हुरनि खे आज़ादु कयो वियो। ऐं जेतिरा बि हुर उन में कैद कया विया हुआ, उन सभिनी हुरनि खे आज़ादी ॾिनी वई। इन्हनि शख़्सियतुनि खे ऐं इन्हनि तारीख़ साज़ शख़्सियतुनि खे पढ़ण जो मक़सदु इहो आहे त असांखे पंहिंजे तारीख़ मां सबक़ सिखी सघूं। असां पंहिंजे तारीख़ में एतिरा जोधा जवान हुया जिन वतन ते कॾहिं बि जेको आहे सो अड़ अचण कोन ॾिनी। जॾहिं वतन ते का बि जेको आहे ॾुखियाई आई, उन वतन ते पंहिंजो पाण खे सिर्फ़ु क़ुर्बान करे छॾियो ऐं चयो वतन असांजो आहे, असां वतन तां क़ुर्बान थियण सघूं था, पर वतन जे लाइ वतन सां गद्दारी नथा करे सघूं। साईं सूर्य बादशाह पीर पगारो उन्हनि मां हुयो। इहो हिकिड़ो किरदारु हुयो जेको तव्हांजे साम्हूं मां पेश कयो। इन जी बुनियादी ॼाण ॾिनी आहे। बाक़ी जेकॾहिं असां हिते तारीख़ वेही खोलींदासीं, तारीख़ वेही पढ़णु शुरू कंदासीं त साईं पीर पगारो ते तमामु घणी वॾी तारीख़ आहे। उन्हनि केतिरियूं तहरीकूं हलायूं, उन्हनि केतिरियूं जेको आहे सो जिदोजहद कई, कहिड़े नमूने सां जेको आहे सो उन्हनि अंग्रेज़नि सां मुहादो अटकायो। उन्हनि जूं हिकु अलॻि अलॻि पूरा बाब आहिनि जेको असां हिते बयानु नथा करे सघूं। हिते असां बुनियादी ॼाण, जेका बुनियादी जेको आहे सो मालूमात आहे, उहा असां तव्हां सां शेयर कयूं था त जीअं अव्हां इम्तिहान में ईंदड़ मालूमात खे बहितर सां समझी सघो। ठीकु आहे, अॻिते हलूं था। जेको नई स्लाइड आहे, ॿियो किरदारु आहे असां वटि जेको शख़्सी किरदारु आहे, सियासी किरदारु आहे। इन सियासी किरदार जो नालो आहे सर शाहनवाज़ भुट्टो। सर शाहनवाज़ भुट्टो जंहिंखे असां सुञाणूं था त इहो साईं ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब जो वालिद साहब आहे। जनम 2 मार्च ईस्वी 1888 में थियो। संदसि वालिद जो नालो गुलाम मुर्तज़ा ख़ान भुट्टो ऐं ॾाॾे जो नालो ख़ुदा बख़्श ख़ान भुट्टो हो। वॾा जैसलमेर खां अची हिते आबाद थिया हुया। कंहिंजा वॾा? जेके भुट्टो ख़ानदान जा वॾा जेके हुया, जेको मौजूदा भुट्टो ख़ानदान असां वटि आहे, जेको जंहिंजो असर, जंहिंजो इन्फ्लुएंस सिंध न बल्कि पूरे पाकिस्तान हुकूमत ते तमामु घणो रहियो आहे, उन्हनि जा वॾा जेके हुआ उहे जैसलमेर मां अची हिते असां वटि आबाद थिया। उहे वड़ी ख़ुदा बख़्श
जिन नाले सां ई आहे गढ़ी खुदा बख्श नालो हुयो ॾाढो, उन जे नाले सां हिते अची आया ऐं आबाद थिया ऐं पंहिंजे जेको आहे सो सियासत में पुरो जेको आहे तमामु गहरो असर रहियो आहे। सिर्फ़ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब ई सियासत में कोन हो, संदसि वालिद ऐं उन खां वॾा बि जेके हुआ उहे सियासी माण्हू हुया ऐं सियासी तसल्लुत जे करे भुट्टे ख़ानदान खे हिकु तमामु घणी वॾी हैसियत मिली चुकी आहे। सर शाहनवाज़ भुट्टो ईस्वी 1910 में अमली सियासत में हिस्सो वरितो। जॾहिं सर शाहनवाज़ भुट्टो पढ़ण मां पढ़ाईअ मां मुकम्मल तरह तां तदरीसी अमल मां फारिग थियो त खेनि 1910 में अमली सियासत में हिस्सो वरितो। लोकल बोर्ड में सांदे 10 साल कमु कयो। जेको लोकल बोर्ड हुयो उन अंग्रेज़नि जे तरफ़ां हर जॻह ते लोकल बोर्ड मुक़ररु थियल हूंदो हो ऐं उन लोकल बोर्ड जा उन मेंबर हूंदा हुआ। उन लोकल बोर्ड जो सांदे 10 साल मेंबर रहियो सर शाहनवाज़ भुट्टो। मुंबई परगणे जो वज़ीर मुक़ररु कयो। केतिरा ई जॾहिं उते उन जी कारकर्दगी बहितर रही हुई, अंग्रेज़ वरी छा कंदा हुया त उन ज़माने में जंहिंजी कारकर्दगी बहितर हूंदी हुई, जेको चाल चलत में सुठो हूंदो हुयो, त उन खे वरी जेको आहे सो अञा वॾो उहिदो ॾेई ॾिनो वेंदो हुयो। अहिड़े नमूने सां सर शाहनवाज़ भुट्टो जेको आहे उन खे बि उन जी चाल चलत ऐं उन जे पंहिंजे सियासी कैरियर जे मुताबिक़ उन खे वॾो उहिदो ॾिनो वियो ऐं मुंबई परगणे में उन खे वज़ीर करे मुक़ररु कयो, जिते बि 12 साल मुकम्मल उन उहिदे ते रहियो। इहा उन जी सियासी ज़िंदगी हुई। इन सियासी हाणे इन पढ़ण जो मक़सदु इहो आहे त सिंध जे उन्हनि शख़्सियतुनि ते, उन्हनि किरदारनि ते ऐं उन्हनि महान जेको शख़्सियतूं आहिनि खे असां सुञाणे सघूं ऐं पंहिंजी तारीख़ मां वाक़िफ़ थी सघूं त सिंध जी तारीख़ में कहिड़ा कहिड़ा वॾा नाला थी गुज़रिया आहिनि जेके असांखे नज़र अचनि था ऐं उन्हनि जो सिंध जे सियासत में ऐं सिंधी सियासत में तमामु घणो असरु रहियो आहे। ठीकु आहे। अहिड़े लिहाज़ सां असां चऊं त जूनागढ़ रियासत जे दीवान तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। सर शाहनवाज़ भुट्टो जॾहिं जूनागढ़ वियो उते दीवान जेको रियासत हुई उन रियासत में दीवान जेके मकतब हूंदा आहिनि, जेके लिखंदड़ हूंदा आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो उन में उते दीवान जे तौरु कातिब जे तौर ते कमु कयईं, माना कंहिं वॾे महल में वञी मुंबई पब्लिक सर्विस कमीशन जो मेंबर पिणु रहियो। न सिर्फ़ एतिरो पर मुंबई में पब्लिक सर्विस कमीशन जो मेंबर पिणु रहियो आहे। ठीकु आहे। हुकूमत पारां एज़ाज़ी फर्स्ट क्लास मैजिस्ट्रेट जो उहिदो ॾेई जज जो उहिदो ॾिनो वियो। संदसि सियासी जेको कैरियर आहे, सियासी दौर आहे, उहो तमामु कामयाबियुनि जा ॾाका तय कंदो रहियो आहे, जंहिंजे करे उनखे हिक खां ॿियो खां टियों उहिदो ॾिनो पियो वियो त जीअं असांखे ख़बर पए त इहो उन जे दौरान सर शाहनवाज़ भुट्टे केतिरा ई जेको आहे सो बहितरीन कम कया पंहिंजी सियासत जे दौरान। उहे कहिड़ा कम हुया? उहे कम हुया त सिंध खे बि मुंबई खां धार कजे। अहिड़े लिहाज़ खां उन्हनि खे बि उन में बि उनजो पंहिंजो किरदारु हिकु रहियो आहे। अहिड़े खां सिंध खे मुंबई खां धार करण लाइ सर शाहनवाज़ भुट्टे जी कोशिशूं विसारण जहिड़ियूं न आहिनि, छाकाणि जॾहिं पाकिस्तान अञा आज़ाद न थियो, अञा ई हलनि पिया वेठा, हिंदुस्तान जो विरहाङो अञा कोन थियो हुयो, त उन वक़्त में गोलमेज़ कॉन्फ्रेंस, जेके 3 गोलमेज़ कॉन्फ्रेंस थियूं हुयूं, उन में हर इलाइक़े जो, हर परगणे जो, हिते दोस्त कयो आहे त परगणो हिसे खे चयो वेंदो आहे ऐं कंहिं मिसाल जे तौर ते सिंध आहे, सिंध परगणनि में विरहायल हुई, माना हिसो कंहिं बि मुल्क कंहिं बि इलाइक़े जो को हिसो उन खे वज़ीर कयो। मिसाल तौर ते हैदराबाद जा अलॻि अलॻि हिसा आहिनि। परगणे जी माना ई आहे हिसो या ॻोठ या इलाइक़ो। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां सिंध जी नुमाइंदे तौरु ईस्वी 1930 में लंडन गोलमेज़ कॉन्फ्रेंस में मोकिलियो वियो। जॾहिं सर शाहनवाज़ भुट्टो लंडन में गोलमेज़ कॉन्फ्रेंस, जेका 3 गोलमेज़ कॉन्फ्रेंस थी हुई, उन में वियो ऐं उन में हिन वञी पंहिंजो इहो मौक़िफ़ रखियो त सिंध खे मुंबई खां धार कयो वञे, छाकाणि सिंध हिकु अलॻि परगणो आहे, सिंध हिकु अलॻि हैसियत रखंदड़ आहे, सिंध खे पंहिंजी हिकु हैसियत आहे, सियासी हुजे, समाजी हुजे, सकाफ़ती हुजे, हर लिहाज़ खां सिंध जी अलॻि हैसियत आहे। उन हैसियत खे मञींदे ई जेको आहे सो सिंध खे मुंबई खां धार कयो वियो। ठीकु आहे। सर शाहनवाज़ भुट्टे खे सरकार तरफ़ां ख़ान बहादुर ऐं सर जा ख़िताब ॾिना विया। ईस्वी 1957 में वफ़ात थियो
ऐं खेनि अबाणे ॻोठ गड़ी ख़ुदा बख़्श में मिटीअ माउ हवाले कयो वियो। एच.एम. ख्वाजा असां वटि केतिरा ई जेको आहे सो किरदार आहिनि। हर किरदार पंहिंजे पंहिंजे लाइ हिकु अलॻि हैसियत रखंदो आहे, हिकु अलॻि नुमाइंदगी कंदड़ आहे। पर एच.एम. ख्वाजा जहिड़ो किरदार हॾॾोखी, मेहनती, जाखोड़ी ऐं तमामु घणो तालीम सां मुहबत कंदड़, ईअं सम्झो ईअं खणी असां चऊं त हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी जेका आहे उहा तालीम ॾियण में पूरी करे छॾी। हुन कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगीअ खां अलावा ज़िंदगीअ में तालीम ॾियण खां सवाइ को ॿियो कमु न कयो। हुनजो मुअक्किफ़ इहो हूंदो हो, कमु इहो हूंदो हो, मज़मून इहो हूंदो त हर लिहाज़ खां तालीम तालीम ऐं तालीम खां सवाइ को ॿियो कमु हुजे ई न। इन जे करे एच.एम. ख्वाजा अॼु हिकु ट्रेडमार्क आहे। उन जेके असली नाले सां केरु उनखे सुञाणींदो बि कोन्हे को, जेको संदसि असली नालो आहे हाजी ख़ान वलद मेहर अली, उन नाले सां केरु केसि सुञाणे बि कोन्हे, छाकाणि हिकु ट्रेडमार्क ठही चुको आहे एच.एम. ख्वाजा। बसि अॻे नाला शॉर्ट कया वेंदा हुआ, शॉर्ट करे लिखिया वेंदा हुया, पर उनजा असांखे केतिरनि ई असुल नाला ईंदा आहिनि। पर ही हिकु अहिड़ो किरदार आहे जंहिं किरदार जो असुल नालो केतिरनि खे ख़बर न हूंदो आहे। ठीकु आहे। एच.एम. ख्वाजा 8 अक्टूबर ईस्वी 1907 ते टंडे बागे में ॼाओ। इब्तिदाई तालीम बि हिते ई वरिती। पंहिंजी जेका इब्तिदाई तालीम हुई पंहिंजे ॻोठ टंडे बागे में ई वरिती ऐं उनखां पोइ जेका सानवी तालीम हुई उहा नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद में वरिती। इहा हिकु हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई त एच.एम. पंवर साहब एच.एम. ख्वाजा साहब जी जेका तराशण हुयो, उन जेका बुनियादी तालीम जेका मिली हुई उहा वरी हिकु सिंध जे ॿिए नामवर तालीमदान खां मिली। बुनियाद जॾहिं बुनियाद पको हूंदो आहे त जेका दीवार या ॿी जेका इमारत हूंदी आहे उहा पिणु मज़बूत थी वेंदी आहे। ऐं एच.एम. ख्वाजा साहब जी जेका इमारत हुई उहा मज़बूत हथनि में हुई ऐं मज़बूत थियल हुई। उहा हुई मोहम्मद सिद्दीक मुसाफ़िर, जेको तमामु वॾो सिंध जो एजुकेशनिस्ट आहे। उन पंहिंजी जेको आहे सो निगरानीअ में एच.एम. ख्वाजा खे पढ़ायो ऐं उन जेको आहे सो एॾो त मज़बूत करे छॾियईं जो हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी जेको आहे अर्पे छॾी त मूंखे ज़िंदगी में जेको तालीम खां सवाइ को कमु ई न आहे करणो। संदसि कहिड़ा कारनामा आहिनि, कहिड़ा कहिड़ा कारनामा आहिनि, उन्हनि सभिनी कारनामनि खे असां अॻिते हली जेको आहे सो वाज़े कयूं था। असां संदसि जेको आहे सो थोरो मुख़्तलिफ़ बायोग्राफी ते ॻाल्हायूं था। सानवी तालीम नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद मां वरिती। ईस्वी 1932 में डीजे कॉलेज दयाराम विदुमल कॉलेज जेको आहे, जेके DG दयाराम विदुमल कॉलेज कराची मां BA करे लाड़काने में उस्ताद मुक़रर थियो। ठीकु आहे। इहा संदसि बुनियादी तालीम हुई। ईस्वी 1934 में मदरसा हाई स्कूल नौशर फिरोज में उस्ताद मुक़रर थियो। हुन हिकिड़े स्कूल खां ॿिए स्कूल तव्हांजो चवणु आहे सर येलो कलर यूज़ न कंदा कयो। ओके, इंशाल्लाह नेक्स्ट टाइम मां जेको आहे सो येलो कलर इस्तेमालु न कंदुसि, इन जॻह ते को ॿियो रंग इस्तेमालु करे छॾियोसि। इहो रंग इन करे इस्तेमालु कंदो आहियां त जीअं असां हिकु हिकु पॉइंट खे क्लियर कंदा हलूं, छाकाणि त जेकॾहिं सॼा हिकु रंग में हूंदा आहिनि त माण्हू जो वरी असांजी प्रेज़ेंटेशन त साॻी रहंदी, का फ़र्क़ु कोन पवंदो, पर उन में प्रेज़ेंट करणु थोरो मुश्किल थींदी आहे। असां कहिड़ी पॉइंट ते हुयासीं, कहिड़ी पॉइंट खे न पिया डिफाइन कयूं। ऐं ही जेको हूंदो आहे हिकिड़ा निशानी हूंदी आहे त मां हिन पॉइंट ते हुयुसि, हिन पॉइंट खां मूंखे अॻिते वञिणो आहे। ठीकु आहे। मां कोशिशि कंदुमि आईंदा जेको आहे सो येलो कलर खे यूज़ न कयूं। ईस्वी 1932 में डीजे कॉलेज कराची मां BA करे लाड़काने में उस्ताद मुक़रर थियो। उन खां पोइ ईस्वी 1934 में मदरसा हाई स्कूल नौशर फिरोज में उस्ताद मुक़रर थियो। उन खां पोइ ईस्वी 1935 में मुंबई यूनिवर्सिटी मां BT बैचलर ऑफ टीचिंग इम्तिहान पास कयो ऐं मीरपुर ख़ास हाई स्कूल में सरकारी तौर ते उस्ताद मुक़रर थियो। ख़र्च पंहिंजो इस्तेमालु कयो हुई। जॾहिं मुंबई यूनिवर्सिटी वियो हो त हुन पंहिंजो ख़र्च कयो हुयो, पंहिंजे ख़र्च जे बुनियाद ते उहो BT करे आयो। इन खां पोइ अची जेको आहे सो वरी मुक़रर थियो, मीरपुर ख़ास हाई स्कूल में उस्ताद मुक़रर थियो। ठीकु आहे। अॻिते वञूं था। ईस्वी 1936 में सरकारी नौकरी छॾी।
ही उहो ई ज़मानो आहे, उहो ई दौर आहे जॾहिं मुंबई खां सिंध खे धार कयो वियो। ठीक है, 1936 में सरकारी नौकरी छॾे डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड नवाब शाह जे हिक नंढे मिडिल स्कूल में हेड मास्टरी क़बूल कई। छाकाणि त हो पहिरियों जेको हुई सरकारी नौकरी में हुई, ये भी सरकारी हुई, पर हाणे 1936 में सरकारी नौकरी पहिरीं छॾे डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड जेको नवाब शाह जो उन में जेको हेड मास्टरी क़बूल कई। उहो साॻिए स्कूल खे संदसि महिनत सबब ईस्वी 1940 में हाई स्कूल जो दर्जो ॾिनो वियो। एतिरो त अहम मेहनती जाखोड़ी ऐं तालीम सां मोहबत कंदड़ शख्स हुयो, जंहिं पंहिंजे 4 सालनि जे अरसे में हुन हिक नंढे स्कूल खे मिडिल स्कूल खे हाई स्कूल ताईं पुॼाए छॾियो ऐं उनखे दर्जो ॾियारे हाणे ही हाई स्कूल रहंदो। न रुगो एतिरो, पर हू इन खां अलावा ॿिया बि केतिरा ई कम कंदो। हॉस्टलूं ठाराईंदो हुयो, इंटरनेशनल हॉस्टल ठारायई, ड्रामा कराईंदो हुयो, ड्रामनि जो जेको आहे सो रिहर्सलूं कराईंदो हो। उहो पंहिंजा ख़र्च पाण उतां ख़र्च पूरा कंदो, गवर्नमेंट खां ख़र्च न वठंदो हुयो। उहे ख़र्च ड्रामा करे मुकमल कंदा हुआ। अमर जलील जेको अञा ताईं असां सां हाल हयात आहे, उहो इन ई स्कूल मां पढ़ियो आहे। कमर शहबाज़ जेको असां खां हाणे विछड़ी चुको आहे, उहो इन ई स्कूल मां पढ़ियो आहे। इहे असांखे पंहिंजे किताबनि में, पंहिंजे कॉलमनि में वाज़े करे ॿुधाइनि था त एच.एम. ख्वाजा साहब जेको स्कूल जो केतिरो न बहितरीन नमूने सां इंतज़ाम हलाईंदो हुयो, केॾो वॾो ग्राउंड हुयो, हर लिहाज़ खां ड्रामा कराईंदो, इन ड्रामनि जे ज़रिए ई पंहिंजा ख़र्च पूरा कंदो ऐं उन ख़र्चनि मां स्कूलनि जूं जेके ड्रामेटिक सोसाइटीज़ जेको हूंदियूं, माना हाल हूंदा, उहे हाल ठाराईंदो हुयो त जीअं असां पंहिंजे आईंदे खे संवारे सघूं। ठीकु आहे, एच.एम. ख्वाजा शागिर्दनि लाइ हॉस्टलूं, उस्तादनि लाइ हेडक्वार्टर ऐं लतीफ़ हाल तामीर कराया, इंटरनेशनल हॉस्टल पुण जोड़ाई। न रुगो मक़ामी शागिर्दनि जे लाइ, पर केतिरनि ई जेको आहे सो इंटरनेशनल शागिर्दनि जे लाइ बि उन हॉस्टलूं जोड़ायूं त जीअं ॿाहिरां माण्हू अची हिते पढ़ी सघनि ऐं हिते जेको आहे सो जेके रही सघनि। हा जी, तव्हां बिल्कुलु सही चयो त ही जेका एच.एम. ख्वाजा लाइब्रेरी आहे, तव्हां त लाइब्रेरी था चओ, मुंहिंजे ख़्याल सां एच.एम. ख्वाजा मुंहिंजे हाणे हाल बि आहे उते जेको वेझर में ठहियो आहे। इहो मुंहिंजे ख़्याल सां 2012 में ठहियो आहे, जेको सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां ठाहियो वियो आहे। ठीकु आहे, म्यूज़ियम बि ठाहियो आहे सिंध एच.एम. ख्वाजा म्यूज़ियम पुणे उते ई शामिल आहे, जेको परे पासे ॾांहुं स्कूल आहे ऐं रोड जे ओड़े पासे ॾांहुं एच.एम. ख्वाजा लाइब्रेरी ऐं म्यूज़ियम पुणे तयार कयो वियो आहे। ठीकु आहे, नवाब शाह जा सभु तालीमी इदारा, नवाब शाह जा मौजूद में जेतिरा बि तालीमी इदारा आहिनि, उहे सभु जा सभु तालीमी इदारा जहिड़ो कि म्यूनिसिपल इस्लामिया हायर सेकेंडरी स्कूल, गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल, एच.एम. ख्वाजा गर्ल्स स्कूल, गवर्नमेंट डिग्री कॉलेज, कायदे आज़म लॉ कॉलेज बि संदसि कोशिश जो नतीजो आहे। इहे जेतिरा बि कॉलेज आहिनि, स्कूल आहिनि, लाइब्रेरियूं आहिनि, डिग्री कॉलेज आहिनि, लॉ कॉलेज आहिनि, इहे सभु जा सभु असांखे एच.एम. ख्वाजा साहब जी जेको आहे सो नवाज़िशूं आहिनि, जो हुन पंहिंजे सबूत ॾिनो आहे त असां वटि सिंध में अहिड़ा बि तालीम जा माहिर हुया, जिन पंहिंजे महारत सां, जिन पंहिंजी आईंदे खे संवारण जे लाइ पंहिंजी ज़ात जो फ़िक्र करण जे सवाइ जेको आहे क़ौम जी ख़िदमत कई आहे ऐं पंहिंजे क़ौम खे जेको आहे सो मुस्तक़बिल खे जेको संवारण जी बेइंतहा कोशिश कई आहे। उन्हनि खां सवाइ एच.एम. ख्वाजा हाई स्कूल सोसाइटी नवाब शाह ऐं एच.एम. ख्वाजा गर्ल्स मिडिल स्कूल न्यू इरा जेको हाणे अञा ताईं मौजूदु आहिनि, बि संदसि ख़र्च ऐं महिनत सां क़ाइमु थिया। साईं न रुगो सरकारी ख़र्च कंदो हो, पर हू पंहिंजा ख़र्च जेके हूंदा हुआ, उन्हनि ख़र्चनि जे बुनियाद ते इहे ठाहींदो हुयो ऐं उन स्कूल ठाहींदो हो। छाकाणि त हुनजो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो ई हूंदो हुयो त कंहिं बि रीति असां पंहिंजी क़ौम खे घणे खां घणी तालीम ॾियूं ऐं तालीम ॾेई करे उन्हनि खे असां संवारे ऐं सुधारे सघूं। इहो संदन अहम मक़सदु रहियो आहे। एच.एम. ख्वाजा साहब ईस्वी 1954-55 में फोर्ड फाउंडेशन अमेरिका जे दावत ते अमेरिका पुण वियो। हाणे इहो छाजे लाइ वियो? जॾहिं अमेरिका वारा हिते आया, हुननि तालीम जो निज़ाम ॾिठो, निज़ाम ॾिसी हिकिड़े हंधि सिर्फ़ु जिते असांजो एच.एम. ख्वाजा नवाब शाह में उन ॾिठो तालीम जो अहिड़ो मयार हिते बि आहे त उन्हनि उनखे दावत ॾिनी त थी अचो तव्हां असांजे जदीद तालीम जे निज़ाम खे बि ॾिसो ऐं उनखे बि इम्प्लीमेंट करण जी कोशिशि कयो। छाकाणि त उन ज़माने में तालीम जो हिकु बहितरीन नमूनो इन ई ज़माने में जेको आहे सो अमर जलील पढ़ियो आहे, इन ई ज़माने में
कमर शहबाज वारा इन स्कूलनि में पढ़िया आहिनि, मिडिल स्कूल में कॉलेजनि में पढ़िया आहिनि, त उहे बि पाण तव्हां केरु पक करणु चाहे त उन्हनि खां पक करे सघनि था। त उन्हनि विया वञी अमेरिका, उते जो तालीमी निज़ाम ॾिठो ऐं उन तालीमी निज़ाम जे तहत वापसि अची पंहिंजे इन स्कूल खे उन तिर्ज़ ते हलाइण शुरू कयूं। जॾहिं उन तिर्ज़ जो नमूनो इहो ई आहे जेको मां ॿुधायमि त ड्रामेटिक सोसाइटीज़ ठाहियूं, उन्हनि ड्रामा कराया, उन लतीफ़ हाल ठाराया ऐं ॿिया केतिरा ई हाल ठाराया, गेमूं करायनि, अदबी रिसाला उतां निकिरंदा हुया, छाकाणि त इहो शऊर हुयो, उहो इल्मु हुयो जेके उते माण्हुनि खे मिलंदो हुयो, उन इदारे खां मिलंदो हुयो। इदारो सिर्फ़ु माण्हू जेको हलंदो न आहे, पर इदारा कॾहिं कॾहिं फ़र्द ठाहींदा आहिनि ऐं उहे इदारा जेके आहिनि फ़र्द ठाहे असांखे ॾिना आहिनि, जेके असां ताईं अॼु ताईं मौजूदु आहिनि। एच.एम. ख्वाजा जे इन स्कूल में अमर जलील पढ़ियो, कमर शहबाज पढ़ियो, जिते ॿिया बि केतिरा ई पढ़िया। इहे न कमर शहबाज अदा रिसालो जेको कढियो इन स्कूल मंझां ई कढियो हुयो। एच.एम. ख्वाजा खे तालीमी ख़िदमतुनि जे बुनियाद ते सदर अयूब खान तमग़े ख़िदमत ऐं सदर फारूक अहमद लग़ारीअ हुस्न कारकर्दगीअ जो तमग़ो पिणु ॾिनो। हाणे इहे जेके अवॉर्ड आहिनि, जॾहिं केरु इंतिहाई घणी महिनत करे त उन खे उन जो अजवरो पिणु ॾिनो वेंदो आहे, जेको उन्हनि खे इन सूरत में मिलियो आहे। ठीकु आहे। म्यूनिसिपल कमेटी नाबशाह पारां शहर जी सोनी कुंजी पेश कई वई। इहा हिकु तमामु वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे जो म्यूनिसिपल कमेटी सॼे शहर जे पारां गॾिजी करे उन खे जेको आहे सो सोनी कुंजी उनखे पेश कई वई। त हीअ तव्हांजे लाइ ऐं हिन महान शख़्सियत जो जेका वफ़ात थी आहे उहा 92 सालनि जी उमिरि में 20 सेप्टेंबर ईस्वी 1999 में थी। संदसि मढ़ हैदराबाद में आहे। असां वटि शख़्सियतुनि जे लिहाज़ खां न सिर्फ़ मर्द रहिया आहिनि, पर औरतूं बि जॾहिं पाकिस्तान ठहियो पिए या पाकिस्तान आज़ादु पियो थिए, हिंदुस्तान जो विरहाङो पियो थियो, उन वक़्तु औरतुनि बि ओतिरी जेको आहे सो गॾु असांखे जेको आहे सो सहारो ॾिनो आहे ऐं उन्हनि जो बि एतिरो ई लॻल हिसो आहे। जीअं त बेगम सुगरा हिदायतुल्लाह, बेगम सुगरा हिदायतुल्लाह बि हिकु जेको आहे सो पॉलिटिकल या सियासी कारकुन रही आहे, जेका पहिरीं ख़ातून आहे जंहिं पाकिस्तान जो झंडो खोड़ियो। किथे? लाहौर में। ठीकु आहे। इन असां तारीख़ ते अचूं था। जनम ईस्वी 1904 में थियो आहे ऐं हीअ शिकारपुर जी रहाकू हुई। शिकारपुर में हिनजी पैदाइश थी हुई। पहिरीं ख़ातून जंहिंखे पाकिस्तान जो झंडो खोड़ियो, उन ते त मुस्लिम लीग औरतुनि जी कमेटी जोड़ी, उनजी सदर चुनी। जॾहिं मुस्लिम लीग त पहिरियों असां वटि हुई, पर उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मर्द हूंदा हुआ, पर उन्हनि सोचियो असांजूं औरतूं बि असां खां पोइ छो वञनि, उन जे करे उन्हनि हिकु मुस्लिम लीग औरत जी कमेटी जोड़ी। उन कमेटी जी जेका सदर चूंडजी उहा बेगम सुगरा हिदायतुल्लाह खे चूंडियो वियो। जॾहिं बेगम सुगरा हिदायतुल्लाह खे चूंडियो वियो त हुन जा पंहिंजा जेका उन कम इजलास कराया, केतिरा ई इजलास थिया। उन्हनि इजलासनि में तकरीरूं कयूं। तकरीरुनि जे ज़रिए उन अवाम खे मुतवजा कयो ऐं औरतुनि खे जेको आहे सो इहो चयो त असां पंहिंजे मर्दनि सां कुल्हो कुल्हे सां मिलाए हलंदियूंसीं त असांखे आज़ादी या इहा ग़ुलामी जेका आहे उहा निकिरी सघे थी, या ग़ुलामी खां असां आज़ाद थी सघूं था। अहिड़ी रीति जॾहिं पाकिस्तान जो झंडो खोड़णो हुयो लाहौर में, त उन वक़्तु असेंबली वक़्त में त उन वक़्त में हीअ ऐं इन जूं ॿियूं जेके साथियाणियूं हुयूं उहे गॾिजी उन में वियूं ऐं उन्हनि जेको आहे सो चयो अॼु असां हिते झंडो खोड़े हितां पोइ वेंदियूंसीं, ईअं असां न वेंदियूंसीं। एतिरे क़दुरु जो उते अमलदारनि उन्हनि खे जेको आहे धमकायो, उन्हनि खे झिॼारियो त हींअर असां आंसू गैस शुरू करण वारा आहियूं, शीलिंग करण वारा आहियूं, हितां भॼी वञो त बहितर रहंदो। पर ईअं कान थियो। हिन निडर औरत उते हिकु दफ़ो ॿीहर वई ऐं पंहिंजो जेको आहे सो पाकिस्तान जो झंडो खोड़े करे पोइ आई। चोणे जो ॿिए ॾींहं ते खेसि गिरफ़्तार कयो वियो ऐं पर कुझु ॾींहंनि खां पोइ वरी हिन खे आज़ाद बि कयो वियो। पर संदसि जेको आहे सो महिनत हुई, उन्हनि रंग लातो ऐं कुझु ई सालनि खां पोइ पाकिस्तान आज़ाद पिणु थियो, हिंदुस्तान जो विरहाङो थी चुको। ऐं इहा ई साॻी औरत हुई जेका पहिरीं सिंधी औरत कॉन्फ्रेंस थी, उनजी सदारत जो एज़ाज़ बि बेगम सुगरा हिदायतुल्लाह वटि आहे। असां वटि ईअं चऊं था त एतिरा केतिरा ई किरदार आहिनि जेके मर्दनि सां गॾु औरतुनि जो बि बराबरि हिसो आहे। वफ़ात ईस्वी 1985 में कराची में थी। हाणे इहे त हुया सियासी, समाजी ऐं असांजा अदबी किरदार।
हाणे जेको असांजो किरदारु असांजे साम्हूं आहे इहो किरदारु आहे शेख सादी रहमतुल्लाह अलैह। शेख सादी रहमतुल्लाह अलैह खे असां छो था पढ़ूं, छा जे लाइ था पढ़ूं? ई वरी असांजा रूहानी पेशवा आहिनि। इन्हनि जूं जो ॻाल्हियूं, इन्हनि जा गुफ़्ता, इन्हनि जा कौल जेके हूंदा आहिनि उहे इंसानी जेको आहे समाज जे मुतलिक़ हूंदा आहिनि। उन्हनि खे जेको आहे सो घणे खां घणो जेको आहे ॼाणे ॿुधायो वेंदो आहे त इन्हनि जा कौल जेके आहिनि उन्हनि कौलनि जे बुनियाद ते असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। उन्हनि जा कौल हक़ीक़त ते मबनी हूंदा आहिनि, सचाई ते हूंदा आहिनि ऐं इंसानियत ते हूंदा आहिनि। ठीकु आहे, असां अचो त उन्हनि जे कौलनि ते अचण खां पहिरियों बुनियादी ॼाण वठूं त हीउ किथां जो रहाकू हो, कॾहिं वफ़ात कई ऐं कॾहिं पैदा थियो ऐं कंहिंजो मुरीद हुयो। शेख सादी जी विलादत 599 हिजरीअ जे मुताबिक़ 1333 ईस्वी में थी। संदसि वॾा शिराज जा रहाकू हुआ। संदसि वालिद जो नालो अब्दुल्ला हो। शेख सादी इब्तिदाई तालीम शिराज मां हासिल कई, वधीक तालीम लाइ बगदाद वियो। ठीकु आहे, मां इन करे डिटेल में कोन थो पियो वञा जो असांखे इन जे सिर्फ़ कौलनि ते अची उन कौलनि जी ॻाल्हि करणी आहे। संदसि उस्तादनि में इमाम ग़ज़ाली, शेख अब्दुल कादिर सहरवर्दी, अबू अमादुद्दीन मूसली जा नाला अचनि था। शेख सादी सैयद अब्दुल कादिर जिलानी जी बैयत करे उनखे रूहानी रहबर कयो। ठीकु आहे, शेख सादी सन 691 हिजरी जे मुताबिक़ 1435 ईस्वीअ में 102 सालनि जी उमिरि में वफ़ात कई। इहा हिनजी बुनियादी ॼाण आहे जेका तव्हां सां शेयर कई। असां संदसि कौलनि ते अचूं था त कौल कहिड़ा आहिनि। जंहिं इमारत जो बुनियाद कमज़ोर हूंदो उहा कॾहिं बि मज़बूत नथी थी सघे। जंहिं इमारत जो बुनियाद, मां ॻाल्हि करे आयुमि मथे, जंहिं इमारत जो बुनियाद कचो पको हूंदो आहे त उहा इमारत जटाव कंदी आहे, मज़बूती सां बीठी हूंदी आहे। उहा साॻी ॻाल्हि हिते शेख सादी पियो करे, जंहिं इमारत जो बुनियाद कमज़ोर हूंदो उहा कॾहिं बि मज़बूत नथी थी सघे। इन करे इमारत जे बुनियाद खे यानी कि पीढ़ खे पको करणु ज़रूरी हूंदी आहे। जेको मां पंहिंजे लेक्चरनि में तव्हां सां पहिरें ॾींहं खां वठी चवंदो ईंदो आहियां त असां जॾहिं सां पढ़ाइण हिते आयासीं या असां ॻाल्हियूं शेयर करण आयासीं त मां बुनियाद खां शुरूआत कयमि त जीअं अॻिते हली असांखे जॾहिं इमारत अॻियूं त असांखे इहा इमारत कमज़ोर न थी पवे। छाकाणि इमारत कमज़ोर थियण जो मक़सदु आहे त असां बुनियाद खे, बेस खे, जेको हेठियूं शयूं हुयूं उन्हनि खे सही सां पढ़ियोसीं कोन। इन करे असां पहिरियों उन्हनि शयुनि खे पढ़ियोसीं, सम्झियोसीं, परखियोसीं, उन्हनि जी जेको आहे टीका टिप्पणी कईसीं। इन खां पोइ हिन जॻह ते असां हिते पहुता आहियूं त हाणे असां मुकमल थी चुकासीं, हाणे असां अॻिते वधी सघूं था। ठीकु आहे, जेकॾहिं मरण खां पोइ तोखे को बि बुरो न चवे त नेक थी। संदसि कौल आहे, जेकॾहिं मरण खां पोइ तोखे को बुरो न चवे त नेक थी। मक़सदु आहे त नेकीअ जे अमल ते हलो, सभिनी सां भलाई कयो, कंहिंखे बुरो भलो न चओ। इंसान उहो आहे जंहिंजी ज़ात मां ॿियनि खे फ़ाइदो पहुचे। बेरहम इंसान माण्हू न पर जानवर आहे। ठीकु आहे, शाह हिते शेख सादीअ इंसान खे ऐं जानवर जी भेटा कई आहे या ख़राब कई अथई त कहिड़े नमूने सां इंसान जानवर खां मुख़्तलिफ़ आहे। कीअं थी सघे थो? जेकॾहिं इंसान आहे त उन जे ॿियनि ज़ातुनि खे फ़ाइदो पहुचाए ऐं उन में रहम बि हुजणु घुरिजे। जेकॾहिं रहम न आहे त उहो जानवर आहे। ॿियनि जे ॾुखनि खे ॾुख सम्झण खे ई अहसास चइबो आहे। जेकॾहिं मूंखे अहसास आहे त मूंखे ॿिए जो ॾुख बि महसूसु थींदो। जेकॾहिं मूंखे ॿिए जो ॾुख महसूसु नथो थिए त उहो मूं में कंहिं क़िस्म जो को अहसास कोन्हे को। ठीकु आहे, जीअं अयाज़ गुल जी गज़ल आहे, एहसास बिना काई अख़बार पुराणी आहे। ठीकु आहे, मुश्किल में हिमत न हारियो, हिमत ताक़त खां वधीक कमु ॾींदी आहे। ठीकु आहे, जॾहिं हिमत हारिजी पवंदो आहे माण्हू त जेको सोलो कमु हूंदो आहे उहो बि कोन थी सघंदो आहे। इन जे करे मुश्किल वक़्तु जॾहिं थिए त उन मुश्किल में हिमत हारणु न घुरिजे। वतायो फ़क़ीर हर दिल अज़ीज़ सभिनी जे चपनि ते, सभिनी जे ज़हननि ते मुर्कू विखेरणु। छाकाणि त सिंधी अदब में केतिरा ई किरदार आहिनि, शख़्सियतूं आहिनि, फर्द आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे लिहाज़ खां असांखे नज़र अचनि था। असां चवंदा आहियूं त इहे इन जूं शख़्सियतूं ऐं किरदार आहिनि। वतायो फ़क़ीर बि हिकु अहिड़ो ई किरदार आहे। वतायो फ़क़ीर जा केतिरा ई गुफ़्ता आहिनि, केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि जेके अव्हां
पाण ॿुधंदा आहियो, हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहियो ऐं ॿुधी करे असां उन मां को न को नसीहत हासिल कंदा आहियूं। हाणे हिते ॿ मां टुकड़ा रखिया आहिनि संदसि नसीहती, उनखे असां पढ़ूं था। जेकॾहिं यादि अची विया, मूंखे ज़हन ते अची विया त 2-3 ॿिया त असां उन ते बि ॻाल्हायूं था ऐं उन खां पोइ असां मश्क जी तरफ़ हलंदासीं। ठीकु आहे। हिक भेरे वतायो फ़क़ीर गॾह ते सवार थी सफ़र ते रवानो थियो। गॾह को जड़ो तंहिं फेराए खणी फ़क़ीर खे फट ते किरायो। वताए खे धक बि ॾाढो आयो, पर उथी हेॾां होॾां निहारे चयईं त जेको तोखे सॾणु खपे सो त तूं पाण आहीं, वधीक छा चवां। सम्झी विया हूंदव त अहिड़े माण्हू अहिड़े किरदार खां पाण खे पाण सां गॾु न खणिजे जेको किरदार ख़ुशी कंदड़ हुजे या गिला कंदड़ हुजे। ॿियो आहे किरदार असां वटि, ॿियो कोल जेको मां हिते लिखियो आहे उहो आहे, चवनि था त वतायो फ़क़ीर जंहिं ॻोठ में रहंदो हो उन ॻोठ खे ओचितो अची बाहि लॻी। हर माण्हू लॻो पंहिंजे घर जो सामान कढणु। हूंद वारनि मां सामान सड़ो पे कढियो, पर वताए फ़क़ीर माउ खे पुठीअ ते चाढ़े 2 रुलियूं कुल्हे ते रखी अची ॿाहिरि मैदान ते पहुतो। माण्हू हैरत मां फ़क़ीर खे सॾण लॻा त फ़क़ीर खे ॾिसी चयो त यार कॾहिं सुञाई बि कमु अची वेंदी आहे। माना हीअ अहिड़ी ॻाल्हि आहे त दौलत सभु कुझु कोन्हे को, दौलत सभु कुझु कोन्हे। जेको हुन समर साण हुयो उहो पंहिंजे पुठीअ ते खयो। छाकाणि असांजा वालिदैन जेके आहिनि, असांजा माउ पीउ जेके आहिनि, उहे असांजा सभु कुझु आहिनि। उन्हनि खे सम्झी करे, उन्हनि खे सभु कुझु सम्झी करे असांखे अॻिते हलणु घुरिजे। ईअं ई जेको आहे संदसि हिकिड़ो ॿियो वाक़ियो आहे जेको वताए फ़क़ीर खां ॿुधो त अलाह साईं रिज़्क़ जेको आहे उहो सभिनी खे रसाईंदो आहे। वताए चयो ठीकु आहे, ॾिसूं था, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मां बि जेको आहे ॾिसां थो। हू वण, हिकु वॾे वण ते चढ़ी वञी वेही रहियो, अलाह सां रिज़्क़ पाण ॾिए थो या कोन थो ॾिए। इहे वञी वेही, केतिरी देरि शाम थी लंघी विया, मंझंदि जे टाक मंझंदि थी, केतिरी देरि थी वई, केरु कोन आयो, टाक मंझंदि थी। माण्हू त लांघाऊ थिया त 2-3 वाटरोड़ा आया त उन्हनि बि जेको आहे थधी छांव ॾिसी ते वेठा। थधी छांव थोरी देरि खां पोइ हुननि जेका मानी हुई उहा कढी खाइण शुरू कई। जॾहिं कढी खाइण शुरू कनि त मथे ॾिसंदा जेको आहे सो मथां इहे करण जो आवाज़ आया। अहिड़ा जॾहिं आवाज़ अचण थी लॻा त पोइ त हिनखे ॾिसनि, अड़े वतायो तूं मथे वेठो आहीं छा? चई हा। चई हलिया लही अचु। चई ॾिसां पियो, अलाह साईं वाइदो कयो आहे सभिनी खे रोज़ ॾियण जो, मूंखे ॾिए थो या कोन थो ॾिए? अड़े खण खुरपण खां सवाइ कोन थो ॾिए। इन करे लही, इन करे इहो मां मुराद आहे त महिनत कयो, जाकोड़ कयो, जदोजहद कयो, कोशिश कयो। कोशिश खां सवाइ कुझु बि नामुमकिन कोन्हे को। अञा हिकिड़ो ॿियो वाक़ियो या हिकिड़ो ॿियो गुफ़्तो जेको आहे उहो इहो आहे त हिकिड़े दफ़े वताए फ़क़ीर खे जेको आहे सो खीसे में रुपयो हुयुसि त हाणे उनजे ज़हन में हो त मां रुपयो काॾे कयां। वञे पियो वाटरो रस्ते में वञे पियो, रस्ते में जॾहिं वञे पियो वेठो त हुन चयो रुपयो आहे, रुपये में केरु मां काॾे, केरु मूंखां फुरे न वञे, केरु करे न वञे। ठीकु आहे, ईअं थो कयां, इन रुपये खे हिन वण जे पाड़ में रखां थो, वञी जेको आहे मोटी वञो। हमरा वण जे पाड़ में रुपयो रखी वियो, जेको आहे उते पंहिंजे कम सां लॻिजो। जॾहिं मोटी अचे ॿिए ॾींहं ते त छा ॾिसो कज़ाक इलाही सां को उतां को ॿियो माण्हू बि लंघा हुजे साॻिए हंधि तां, इतफ़ाक़ सां साॻिए हंधि ई उते जेको हमरा खे कज़ा हाजत थी, उन उते पेशाब वेशाब कयो त जेको आहे जॾहिं लही हेठि वियो त उनखे पाणीअ सां मिटी जो हटी, मिटी जॾहिं हटी वई त उनखे चमको नज़र आयो। चमको नज़र आयो त ॾिठई रुपयो, वाह सिको पियो आहे। उन सिको ॾिसी करे चयो न हिते हिकिड़ो अकेलो सिको न हूंदो, पर तमामु घणी ॿी दौलत बि हूंदी। इन अची जेको आहे हमराहनि खे घुरायो, ॿिया मज़दूर घुराए, ओड़े पाड़े जा जेतिरा बि जेको आहे हुयूं खॾूं करे हण करायईं, जेके वण टिण जेके बि सभिनी जेको आहे पटराए छॾियईं। हमरा ॾिसे मोटे वापसि जेसिताईं अचे वतायो हल वञ। ही जेको आहे सो ईअं थी वियो, जेकॾहिं मूं वटि न रुपयो मुंहिंजो साण हुजे हा त मुंहिंजी बि हालत अहिड़ी थिए हा। मक़सदु इंसान जी लालच, हिर्स जेको हूंदो आहे उहो इंसान खे माराईंदो आहे। अहिड़ी रीति वताए फ़क़ीर जा जेके गुफ़्ता आहिनि उहे गुफ़्ता नसीहत भरिया आहिनि। उन्हनि में का न का तलक़ीन आहे, का न का हिदायत आहे। एतिरा केतिरा ई आहिनि जेकॾहिं असां वताए फ़क़ीर जे गुफ़्तनि ते लेक्चर हलाईंदासीं त असां अॻिते वधी कोन सघंदासीं। इन जे करे असां अॼु पंहिंजे लेक्चर खे हिते घुटायूं था। हाणे अचो असां मश्क जी तरफ़ हलूं, जेका हाणे असां तव्हां सां असां चयोसीं कंदासीं। उन मश्क खे गौर सां ॿुधजो, छाकाणि त तव्हां सवाल लेक्चर ॿुधी आया आहियो। इन लेक्चर मां ई इहे सवाल आहिनि,
उते सवाल कंदा वेंदासीं, हिकिड़ो मिंट उते रखंदासीं, उन खां पोइ सवाल ते हलंदासीं। ठीकु आहे, उन जवाब तव्हां ॾींदा वेंदो ऐं उन खां पोइ आख़िर में वरी मां जवाब ॾेई जल्दी में जवाब ॾेई पंहिंजो लेक्चर ख़तमु कंदुसि। हेठियनि लफ़्ज़नि जा साॻी माना वारा लफ़्ज़ लिखो। हेठि जेके लफ़्ज़ आहिनि इन्हनि लफ़्ज़नि जी साॻी माना वारा लफ़्ज़ लिखो। लफ़्ज़ आहे बहादुर, सानी, जमायत, सूरी। ठीकु आहे, मां इन करे उचारियां इन करे थो त केरु ईअं सम्झो कि सोरी लिखियल आहे। ठीकु आहे, सोरी न आहे, सूरी आहे। हेठियनि जुमलनि जी तरतीब दुरुस्त कयो। हेठियनि जुमलनि जी तरतीब दुरुस्त कयो। पंहिंजे दर्स ॾिनाऊं मुरीदनि खे, सूर्य बादशाह थियो कुर्बान तां पंहिंजे वतन, कुर्बानियुनि लातो आख़िरकार रंग। मां वरजायां थो, पंहिंजे दर्स ॾिनाऊं मुरीदनि खे, सूर्य बादशाह थियो कुर्बान तां पंहिंजे वतन, कुर्बानियुनि लातो आख़िरकार रंग। ये 3 जुमला आहिनि। इन्हनि 3 जुमलनि जी तरतीब दुरुस्त करणी आहे। ईअं कयो, तव्हां जेको आहे सो पंहिंजे मोबाइल जी या मोबाइल मां स्क्रीन कैप्चर कयो ऐं इन खे तव्हां पने ते लिखी पने में तव्हां कमेंट में असांजे उमर शरीफ़ फेसबुक ते, त जीअं असां उनखे ख़तमु कंदासीं त उते तव्हां दुरुस्त करे ॾेई सघूं था। ख़ाल भरियो, एच.एम. ख्वाजा देश शहर में पैदा थियो। एच.एम. ख्वाजा देश शहर में पैदा थियो। एच.एम. ख्वाजा बीटी जो इम्तिहान देश यूनिवर्सिटी मां पास कयो। ये सवाल जेकी मैं मश्क रखी आहे साॻिया ई आहिनि जेकी असां पोयां पढ़ी आया आहियूं, इन जी मां वज़ाहत बि करे आयो आहियां त अॻिते हली तव्हां खां इन जो माना पुछियूं वेंदियूं, सवाल पुछी वेंदी। इन जे करे तव्हां बहितर खां बहितर हुन सां ॿुधिजो ऐं सम्झिजो। ठीकु आहे, हाणे अॻिते हलूं असां। सही ग़लति चूंडियो। मां हिते ॾिसो मुख़्तलिफ़ नमूननि जा सवाल खणी आयो आहियां त असां हर लिहाज़ खां क्लियर हुजूं त कहिड़ा सवाल अची सघनि था, कहिड़नि सवाल अची जी उम्मीद या इम्कान आहे। बेगम हिदायतुल्लाह जे जनम जो हंधु मुंबई आहे। बेगम हिदायतुल्लाह जे जनम जो हंधु मुंबई आहे। हिन बहादुर औरत ईस्वी 1885 में कराची में वफ़ात कई। उन वक़्तु हिंदुस्तान ते अंग्रेज़नि जो राज हो। उन वक़्तु हिंदुस्तान ते अंग्रेज़नि जो राज हो। ही आहिनि मुरकब जुमला ठाहियो। छाकाणि त असां जुमला पढ़ी आया आहियूं, जुमलनि जा क़िस्म पढ़ी आया आहियूं, इन जे करे असां हीअ मश्क कयूं था। आउं स्कूल वञा थो, हू बि स्कूल वेंदो। इहो हिकिड़ो जुमलो आहे। ठीकु आहे, इन खे तव्हांखे मुरकब जुमलो ठाहिणो। 2 जुमला आहिनि, सॉरी, इन खे तव्हांखे मुरकब जुमलो ठाहिणो आहे। हेठि ॿियो, आउं वञा थो, तूं मानी खाई मोटी अच। इन खे बि मुरकब जुमले में तब्दील करणो आहे। आउं स्कूल वञा थो, हू बि स्कूल वेंदो। माशाअल्लाह सां ॾाढी तेज़ी सां जेको आहे सो कमेंट अचनि तव्हांजा शुरू पिया थियनि। इन मां इहो ज़ाहिर पियो थिए त अव्हां जेको आहे सो पढ़ियो आहे ऐं बहितरीन नमूने सां अव्हांजा जेको आहे सो मां ॾिसां पियो कमेंट्स ज़बरदस्त, बहितरीन बहितरीन, ज़बरदस्त, एच.एम. ख्वाजा, शिकारपुर, ज़बरदस्त, बहितरीन। इहो अहिड़ो रिस्पॉन्स हुजणु घुरिजे त असांखे अञा बहितर खां बहितर जेको आहे सो मौक़ो मिलंदो ऐं असांखे जेको आहे सो अञा उत्साह मिलंदो त सुहिणे नमूने सां पढ़ाए सघूं। आउं वञा थो, तूं मानी खाई मोटी अच। ठीकु आहे, असां हिकिड़े मिंट 2 मिंटनि खां पोइ इन सभिनी जा जवाब ॾियणु शुरू था कयूं त जीअं जेके सवाल कया आहिनि उन सवालनि जो जवाब हिते ई असांखे मिली वञनि।
ॾिसो ही जेके लेक्चर तव्हां जे लाइ हिते आहिनि, ये लेक्चर ई तव्हां लाइ काफ़ी आहिनि। तव्हां हिननि खे ॿुधो, गौर कयो। ज़रूरी न आहे जेके ॿिया हर नोट्स हुजनि। नोट्स तव्हां बुनियादी जेके किताब आहिनि उन्हनि किताबनि खे फॉलो कयो, उन्हनि किताब वठो, उन किताबनि मां पढ़ो। न रुगो सिंधी, इस्लामियात, समाजी अभ्यास, मैथमेटिक्स, जनरल साइंस, अंग्रेजी, सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हां दर्सी किताब वठो, उन दर्सी किताबनि मां ई पढ़ो। ऐं ग्रामर बि उतां ई ईंदो, ओड़ो ई ग्रामर ईंदो, ओतिरो ई ग्रामर ईंदो। तंहिं करे उन्हनि ग्रामर ते ई जेको आहे सो वधीक कयो। बाक़ी एक्सप्लेनेशन ॾियण जे लाइ असां हिते वेठा आहियूं, तव्हांखे सम्झण में वेठा। ठीकु आहे? हलो, अचो असां पंहिंजे जेको आहे सो जवाबनि जी तरफ़ अचूं। इहे तव्हां जवाब पंहिंजो पाण वटि वरी कैप्चर करे सघो था। ठीकु आहे? इन जो तव्हां वरी जेको फोटो कढी सघो था। हेठियनि लफ़्ज़नि जा साॻी माना वारा लफ़्ज़ लिखो। बहादुर, दलेर, सानी, ॿियो, जमायत, टोलो, मेड़, ग्रोह, सूरी, फाही या फासी। ठीकु आहे? इहे हम माना या साॻी माना वारा लफ़्ज़ आहिनि। हेठियनि जुमलनि जी तरतीब दुरुस्त कयो। पंहिंजे मुरीदनि खे दर्स ॾिनाऊं। ॻाढ़नि लफ़्ज़नि वारा जेके जुमला आहिनि उहे दुरुस्त जुमला आहिनि। ठीकु आहे? सूर्य बादशाह पंहिंजे वतन तां कुर्बान थियो। कुर्बानियनि आख़िरकार रंग लातो। ठीकु आहे? इहो हल आहे जेको तव्हां वटि हींअर पुॼी चुको आहे। एच.एम. ख्वाजा टंडोबागो शहर में पैदा थियो। एच.एम. ख्वाजा बीटी जो इम्तिहान मुंबई यूनिवर्सिटीअ मां पास कयो। सही ग़लति चूंडियो। बेगम हिदायतुल्ला जे जन्म जो हंधु मुंबई आहे। ग़लति। शिकारपुर दुरुस्त जवाब आहे। हिन बहादुर औरत ईस्वी 1985 में कराची में वफ़ात कई। दुरुस्त। उन वक़्तु हिंदुस्तान ते अंग्रेज़नि जो राज हो। दुरुस्त। आउं स्कूल वञा थो ऐं हू बि स्कूल वेंदो। ठीकु आहे? इहो दुरुस्त थियो। ऐं लॻण सां मुरकब जुमिलो थी वियो। आउं अचां थो ऐं तूं मानी खाई मोटी अच। असांजी प्रेज़ेंटेशन पूरी थी। उम्मीद थो कयां त तव्हांखे ॾाढो मज़ो आयो हूंदो। ऐं जेका हीअ रविश आहे, जेका हाणे हिकु नओं जोड़ियो आहे त असां लेक्चर खां पोइ 5 मिंटनि जी हिकु टेस्ट रखंदासीं, जेका इन रीति हूंदी। असां उन 5 मिंटनि में तव्हां खां सवाल कंदासीं ऐं इन 5 मिंटनि खां पोइ तव्हांजो रिस्पॉन्स तव्हांखे मोटाए ॾींदासीं त जीअं असांखे वधीक इंतज़ारु न करणो पवे, ॿिए ॾींहं जो इंतज़ारु न करणो पवे सवाल जे लाइ। छो त ही शॉर्ट टर्म टेस्ट आहे। तव्हां हिते जवाब मूंखे ॾियो पिया ऐं इन जवाबनि जा तव्हांखे जवाब मिली वेंदा त तव्हांखे बहितर खां बहितर नमूने सां समझी सघंदो ऐं पढ़ी सघंदो ऐं तकड़ा जवाब तव्हांखे मिली वेंदा। ठीकु आहे? इंशाअल्लाह असां नए उनवान सां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं सुभाणे या परीहं।